चांडियो उन जा वोट आहिनि 11,294। 47 पोलिंग स्टेशन जा नतीजा अची चुका आहिनि। मोहम्मद अली हकड़ो 3,698 वोटुनि सां मोहम्मद अली हकड़ो पोइ ते आहे। अवां खे आगाह कयो पिया पीपल्स पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवार विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। सरदार खान चांडियो 11,294 वोटुनि सां अॻिते आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अली हकड़ो 3,698 वोटुनि सां पोइ ते आहे। अवां खे आगाह कयो पिया PS 16 कंबर जो ही तक आहे। सरदार खान चांडियो 11,294 वोटुनि सां सरदार खान चांडियो अॻिते आहे, जॾहिं त मोहम्मद अली हकड़ो 3,698 वोटुनि सां पोइ ते आहे। हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। NA 202 ख़ैरपुर, इते नफ़ीसा शाह ऐं गौस अली शाह विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। नफ़ीसा शाह पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ु आहे। 8,364 वोट खया आहिनि नफ़ीसा शाह, जॾहिं गौस अली शाह 1,990 वोट खया आहिनि। नफ़ीसा शाह ऐं गौस अली शाह विच में सख़्तु मुक़ाबलो। पीपल्स पार्टी जी उम्मीदवार नफ़ीसा शाह 8,364 वोटुनि सां अॻिते आहे, जॾहिं त गौस अली शाह 1,990 वोटुनि सां पोइ ते आहे। हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। NA 191 कश्मीर एट कंदकोट, अलीजान मज़ारी ऐं शाहज़ैन बेजाराणी विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। अवां खे आगाह कयो पिया अलीजान मज़ारी 15,183 वोटुनि सां अॻिते आहे। 49 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि। 15,114 वोटुनि सां शाहज़ैन बेजाराणी पोइ ते आहे। ॿिन्ही विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। अलीजान मज़ारी हिन वक़्तु आयल नतीजनि मुताबिक़ अॻिते आहे। पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ु अलीजान मज़ारी 15,183 वोटुनि सां अॻिते आहे। शाहज़ैन बेजाराणी 15,114 वोटुनि सां पोइ ते आहे। JUI ऐं पीपल्स पार्टी विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। नेशनल असेंबली जो हीउ तक आहे। NA 191 कश्मीर एट कंदकोट, अलीजान मज़ारी 15,183 वोटुनि सां अॻिते आहे। 49 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। शाहज़ैन बेजाराणी 15,114 वोटुनि सां पोइ ते आहे। अवां खे आगाह कयो पिया इलेक्शन 2024 लाइ सिंध समेत समूरे मुल्क में पोलिंग जो वक़्तु मुकमल थियण खां पोइ रिज़ल्ट अचण जो सिलसिलो जारी आहे। NA 191 कश्मीर एट कंदकोट, अलीजान मज़ारी 15,183 वोटुनि सां अॻिते आहे, जॾहिं त शाहज़ैन बेजाराणी 15,114 वोटुनि सां पोइ ते आहे। पीपल्स पार्टी ऐं JUI विच में सख़्तु मुक़ाबलो आहे। हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। इलेक्शन 2024 जो ही नतीजो। NA 194 लाड़काणो अहम तक आहे। ही बिलावल भुट्टो ज़रदारी राशिद महमूद सुमरो विच में ही मुक़ाबलो आहे। अवां खे आगाह कंदासीं नाज़रीन 15 पोलिंग स्टेशन जा ही नतीजा आहिनि। 11,157 बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी चेयरमैन वोट खया आहिनि, जॾहिं त राशिद महमूद सुमरो जंहिंजो तालुक़ु आहे जमियत उलमा इस्लाम सां, राशिद महमूद सुमरो 4,112 वोट खया आहिनि। 15 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी 11,157 वोटुनि सां अॻिते आहे, जॾहिं त राशिद